पेट्रोल जो 4 रुपया फी लीटर साहंगो डीज़ल जो अघ बरक़रार। पेट्रोलियम डिवीज़न मूजिब पेट्रोल की नई क़ीमत 277 रुपया 78 पैसा फी लीटर थी वई। डीज़ल जो साॻियो अघ 280 रुपया 78 पैसा बरक़रार। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पंजाब अरिड़हं मां सभ खां वधीक फ़ाइदो हासिल कयो, हाणे दिफ़ा लाइ बि तैयार बि नाहे। गिलगित बल्तिस्तान में वरी कहिड़ो कमु कंदा? गिलगित बल्तिस्तान में 50,000 मेगावोट बिजली पैदा करे सघिजे थी। ॿियनि सियासी पार्टियुनि खे गिलगित बल्तिस्तान जी अवाम खे हक़ ॾियारण में कंहिं बि क़िस्म जी दिलचस्पी नाहे। अवाम खे फारम 45 जो बंदोबस्तु करणो आहे। कंहिंखे अवाम जो मैंडेट छॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जेकॾहिं गिलगित बल्तिस्तान जी अवाम ॻरी अक्सरियत सां मैंडेट ॾियारियो त जियालो वॾो वज़ीर अचण खां पोइ आवाम खे ज़मीन जो मालिक बणाए छॾींदा। पीपी कामयाब न थी त मिल्कियत जे हक़ वारे क़ानून ते अमल न थींदो। गिलगित बल्तिस्तान जो आवाम कराची ऐं लाहौर जी भेट करे गिलगित खे कराची वांगुरु खंडर बणाइणो आहे या वरी लाहौर वांगुरु तरक़ी ॾियारणी आहे। जमहूरियत जे नाले ते शहरनि खे खंडर कंदड़ तरक़ी नथा ॾियारे सघनि। मुस्लिम लीग नून अॻवान ख्वाजा साद रफ़ीक। नवाज़ शरीफ जे एटमी धमाकनि जे फ़ैसिले सबबि मुल्क महफ़ूज़ आहे। खुरम दस्तगीर। सिंध सरकार मुस्लिम लीग नून अॻवान कैप्टन रिटायर्ड सफ़दर खां माफ़ी वठण जो मुतालबो करे छॾियो। सिंध सरकार जे तर्जुमान मेयर इरसलान इस्लाम शेख जो चवणु आहे त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी सक़ाफ़त ते हमलो कयो आहे। सिंधी क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम में ग़ैर इख़लाक़ी ॿोली इस्तेमालु कई पई वञे। कैप्टन रिटायर्ड सफ़दर जहिड़ा माण्हू रियासत लाइ ख़तरो आहिनि। पीपी अवाम जी दिलनि में आहे। वॾे वज़ीर मुरादरी शाह जी कारकर्दगी सभिनी साम्हूं आहे। कराची न सूबो थींदो ऐं नई वरी वफ़ाक़ हवाले कयो वेंदो। इंतिहा पसंदी जे वाक़िअनि खे रोकण लाइ हुकूमत ऐं अवाम खे गॾिजी कमु करणु घुरिजे। मेयर मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त हुनसां लाहौर जी भेट में कराची जहिड़ो हुजणु घुरिजे। कराची ग़रीबनि खे पालींदड़ शहर आहे जिते मुल्क जी कुंड कुड़च मां माण्हू अची आबाद थी रोज़गार कमाइनि था। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां नंढनि दुकानदारनि लाइ फिक्स टैक्स स्कीम शुरू करण जो ऐलान। नाणीवारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त साल में 20 करोड़ खां वधीक आमदनी रखंदड़ दुकानदारनि ते 1% फिक्स टैक्स लागू थींदी। सलाह मशवरे ऐं वापारी तंज़ीमनि जे मुतालबे ते टैक्स स्कीम आंदी पई वञे। 30 खां 40 लख दुकानदारनि ते नए टैक्स स्कीम लागू थींदी। मौशी इस्तेकाम बरक़रार रखणु तमामु घणो ज़रूरी आहे। बिलाल अज़हर कियानी जो चवणु आहे त स्कीम जे ख़्वाहिशमंद दुकानदारनि खे फार्म भरे शामिल थियणु घुरिजे। हिक सफ़े जे फार्म ते दुकानदार पंहिंजे विकिरो थियल सामान लिखंदा। दुकानदारनि खे घटि में घटि 25,000 रुपयनि जी रक़म जमा कराइणी पवंदी। गिलगित बल्तिस्तान चूंडनि ते भारतीय बयान रद्द। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त भारत कूड़ियुनि कहाणियुनि ऐं गुमराह कंदड़ प्रोपोगेंडा खे हथी ॾियण में आलमी शोहरत रखे थो। गिलगित बल्तिस्तान बाबति भारतीय दाव हक़ीक़तनि खे मिसारण जी कोशिश आहे। वालेरियल कश्मीर आलमी सतह ते मञियल तकरारी इलाइक़ो आहे। कश्मीर तकरार जो मुनसिफ़ाणो हल गॾियल क़ौमुनि जे ठहिराउनि ते अमल में आहे। गॾियल क़ौमुनि जे जोहरी निगरान इदारे इंटरनेशनल जोहरी तवानाई एजेंसी जे सरबराह रफ़ाल क्रोसी जो चवणु आहे त ईरानी अमरीका जोहरी फ्रेमवर्क ते इतफ़ाक़ जे वेझो पहुची चुका आहिनि। धुरियुनि खे ॿिया मसइला हल करण लाइ वक़्तु मिली सघंदो। संदन इदारो ॿिन्ही मुल्कनि सां राब्ते में आहे। हू सिधी रीत ॻाल्हियुनि में शामिल नाहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त रुॻो अमरीका चीन ईरान में मलबे हेठां दॿियल रिचाइल यूरेनियम कढे सघनि था। ईरानी जोहरी ठिकाणा अमेरिकी हमलनि सबबि तबाह आहिनि। उतां कुझु बि कढणु ॾुखियो हूंदो। रुॻो अमरीका ऐं चीन वटि ईरान जो रिचाइल यूरेनियम कढण जा औज़ार आहिनि। ईरानी सुप्रीम लीडर जे सलाहकार मोहसिन रज़ाई जो चवणु आहे त ट्रम्प ईरान जा मुनज़्ज़म असासा बहाल करे ॻाल्हियुनि में आयल डेडलॉक ख़तमु करे सघे थो। अमरीका लाइ $24 अरब ईरान सां सौदेबाज़ी ते पहुचण लाइ
वॾी रक़म नाहे। ही अमरीका जो न पर ईरान जो पैसो आहे। अमेरिकी सदर ऐं ईरानी सुप्रीम लीडर जी मुलाक़ात जो को इम्कान नाहे। सिंध में पाणीअ जी मजमूई खोट 41 सैकड़ो ताईं पहुची वई। गुड्डू बैराज वटि पाणी जी खोट 11 सखर बैराज वटि 38 सैकड़ो रिकॉर्ड। पंजाब तरफ़ां तकरारी सीजे ऐं टीपी लिंक कैनालनि ज़रिए 28,364 पाणी जी खणत जो सिलसिलो बरक़रार। शिकारपुर ऐं कश्मीर में दहशत पखेड़ींदड़ 60 इनाम रखियल लोहारिन गिरफ़्तारी पेश करे छॾी। हथियार फिटा कंदड़ धाड़ेलनि में 1 करोड़ इनाम रखियल बेलू तेगाणी, अलीगुल तेगाणी ऐं ॿिया धाड़ेल शामिल। एसएसपी शिकारपुर कलीम मलिक जो चवणु आहे त हथियार फिटा करे पेश थींदड़ धाड़ेलनि खे अदालत में पेश कयो वेंदो। सिंध सरकार जी पॉलिसी तहत धाड़ेल हथियार फिटा करे पेश थी रहिया आहिनि। मटियारी में पुलिस मुक़ाबले दौरान कराची में गाड़ी फुर कंदड़ 2 हथियारबंद मार्ची पिया। मार्ची बिल हथियारबंदनि जी मंसूर उर्फ बाबा बुगटी ऐं सुहेल आशारी तौर सुञाणप। सूबाई गुरबज़ी ज़ियालंजार पुलिस कार्रवाई खे वॾी कामयाबी करार ॾिनो। खैरपुर में घरू तकरार तां घरवारी समेत ज़हर पींदड़ नौजवान बि फौत। वाबडा कॉलोनी वासी वहीद चांडियो अस्पताल में धमधणी हवाले कयो। नौजवान जोड़े जे फौत थियण ते इलाइक़े में सोग। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान शाहीन आफरीदी जो चवणु आहे त सीरीज़ में कामयाबी लाइ हर टीम पंहिंजी मर्ज़ीअ जूं विकेट्स ठाहींदी आहे। वर्ल्ड कप में अञा 15 महीना बाक़ी आहिनि। क़ौमी टीम वटि मुख़्तलिफ़ विकेट्स जी तयारी जो भरपूर मौक़ो मौजूदु आहे।